बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाद शाद ऐं आबाद रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जूं 75 किस्तूं तव्हांजे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी किस्त नंबर 76। दोस्तों, 75 किस्त में तव्हांखे असां इलाउद्दीन जो ॿुधायोसीं त उन खां फुर थी हथें ख़ाली थियो। पोइ उनखे हिकिड़ो कोड़ो मिलियो, जंहिंसां गॾु हिकिड़ो नौजवान हुयो, जंहिंसां हिन पंहिंजो हाल हवाल कयो। पोइ हुननि हिनखे चयो त असां तोखे पाण वटि रहायूं था, पर इहो आहे त तूं निकाह कर मुंहिंजे धीउ सां हिकिड़ी राति लाइ। पोइ तूं हुनखे तलाक ॾे त मां पंहिंजे भाइटे सां ॿीहर हुनजी शादी करे। इलाउद्दीन दिलि में सोचियो त परदेस आहे, किथे रहां, भला सही आहे, फ़िलहाल त धकु पचाए किथे राति रहंदुमि। हिननि खे चई ठीकु आहे, मां तव्हां सां हलां थो। हे ॿई हिनखे वठी विया शहर जो जेको काज़ी हो उन वटि। काज़ी हिननि खां पुछियो, ॾियो ख़बर कीअं अचणु थियो आहे। ओड़े चयसि त मां चाहियां थो त मां पंहिंजी धीउ जो निकाह हिन शख़्स सां कयां, छो जो मुंहिंजे भाइटे मुंहिंजे धीउ खे ॾिनी आहे तलाक। हाणे उहो पछताए थो। मां थो चवां त हिन जी शादी पंहिंजी धीउ जी हिन सां करायां। पोइ हे अॼु शादी करे सुभाणे हुनखे तलाक ॾे त पोइ हूअ हुनजे लाइ हलाल थी। पर इहो आहे त सभ खां पहिरियां महर जेको आहे सो 10,000 दीनार मुक़ररु कर। सुबुह जो जीअं ही तलाक ॾे त असां हिनखे 1,000 दीनार जी पोशाक, 1,000 दीनार जो खच्चर ऐं 1,000 दीनार हिनखे ॾींदासीं रोक। जे तलाक न ॾे त 10,000 दीनार हिन ते उहो ॾंड हुजे। हे बि मजबूर हुयो, हिन शर्त क़बूल कया। काज़ी हिननि जो निकाह पढ़ायो। काज़ी हिन जो निकाह पढ़ायो। निकाह जी लिख पढ़ थी। इलाउद्दीन खां बि हुन ते सही कराए। हाणे इलाउद्दीन खे निकाह जो थी वियो त पंहिंजे घर वठी भला कपिड़ा हिनखे पाराई, हिनखे घर वठी आयो, वेहारे पाण बि पंहिंजी धीउ ॾे। उन धीउ खे पंहिंजी निकाहनामो बि ॾिनई। हुनखे चई त ॾाढो हिकिड़ो सुहिणो छोकिरो आहे, मां उन सां तुंहिंजो निकाह करायो आहे, इलाउद्दीन नालो अथसि। बसि इहो आहे त अॼोकी राति तूं हिन जी घरवारी हूंदी, सुबुह तोखे तलाक ॾींदो, पोइ तूं पंहिंजे सौट सां भले शादी कजे। हिननि त इहो बिलो कयो। हाणे हिनखे बि घर वठी आयो। हाणे छोकिरी जो जेको सौट हो उनजी हिकिड़ी नौकरियाणी हुई। हुन पंहिंजे नौकरियाणी खे चयो, हिन जे सौट त ज़ुबैदा हुस नालो हुनजो, हिन जे सौट जो। चई त मां ॾिठो आहे हे ॾाढो सुहिणो जवान आहे, खणी हिकु राति लाइ हिनजी शादी थी आहे, पर मूंखे लॻे ईअं थो त जे न हीअ ॾिसंदी हुनखे त पोइ थी सघे थो त मूंसां शादी न करे। मूंखे भउ थो थिए त हीउ अहिड़ो सुहिणो जवान आहे जो हिनखे ॾिसंदी त पोइ उहो मूंसां वरी शादीअ लाइ राज़ी न थी। चई पोइ छा कयां? चई मां चाहियां थो त तूं काड़ी त अटकल कर त जीअं छोकिरी बि हुन ॾे न वञे ऐं हीउ बि हुन ॾे न वञे। ओड़ी अचेसि त को मसइलो ई कोन्हे, मां
ॾिस त अहिड़ो थी रांदि कयां जो ॿई सॼी राति में हिक ॿिए सां मिलंदा ई कोन। हीअ सिधी आई इलाउद्दीन वटि, हाल वार कटे हिनखे चईं त भाउ मूंखे तुंहिंजे जवानीअ ते रहम थो अचे, मां तोखे हिकिड़ी ख़ुदा करणु नसीहत थी कयां, वधीक तुंहिंजी मर्ज़ी। हुन चयसि अचु, चई भाउ हिन सां जंहिं छोकिरीअ सां न तुंहिंजी शादी था कराइनि, शादी कई अथई, सो मूंखे खुटको आहे त इन छोकिरीअ मां तोखे को नुक़सानु न पइजे, तंहिंजे करे इन ॾे न वञजांइ, हथु बि न लाइजांइ, छो जो इन खे अथई बीमारी। तूं नौजवान आहे, तूं छा दुनिया ॾिठी आहे, तूं छा दुनिया ॾिठी आहे, सो इन जी बीमारी तोॾे न थिए। केॾो त तूं ख़ूबसूरत आहे, तुंहिंजी जवानी न तबाह थिए। हिन चयो त मूंखे बि छोकिरीअ जी का ज़रूरत कान्हे, मूंखे बि राति रहणी, पाण हे जो मिली विया सो का ॻाल्हि कान्हे का। ऐं जेकॾहिं तूं चईं थी त मां तुंहिंजी ॻाल्हि ते अमल कंदुसि, मां हिन ॾे लड़ंदुसि कोन, मां पंहिंजो अकेलो सुम्ही पिया। पोड़ी हिन खे इहो सम्झाए, पोड़ी वरी वई छोकिरीअ ॾे, उन सां वरी साॻी ॻाल्हि कई जेका हिन इलाउद्दीन खे, त इलाउद्दीन ॾे न वञजां, इन खे अथई बीमारी, मथां हिकिड़ीअ राति जे करे पंहिंजी जवानी तबाह करे छॾे। छोकिरीअ चयोसि त हा सही आहे, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे बि हुनजी परवाह न आहे, पियो हुजे अकेलो कमरे में पियो हुजे, सुबुह थिए उहो ई निकाह मुंहिंजो हिकिड़ीअ राति लाइ त सुबुह थींदो पंहिंजो रस्तो वठी वेंदो हलियो। हाणे पोड़ी हिन ॿिन्ही खे इहे सबक़ ॾेई पोड़ी त थी रवानी। कुंवार कनीज़ खे हुकुम कयो त दस्तरख़्वान विछाए ऐं घोट खे मानी ॾियो, मानी खाए। इलाउद्दीन पेट भरे मानी खाधी, मानी खाधई, मानी खाइण खां पोइ हिन वांदो जो वेठो हो, परदेस बि हुयो, ईअं पंहिंजे ख़्याल में हो, ईअं ॻाइणु लॻो, ॾाढे प्यारे आवाज़ में ॻाइणु लॻो, आस्ते, कमरा गॾु हुआ, छोकिरीअ जे कन ते जो आवाज़ु पियो, दिलि में चई त अलाह बुरो करे हिन पोड़ीअ जो, पोड़ी त मूंखे हिन जे लाइ ॾिस कीअं पई चए, पर छा त हिन जो आवाज़ु आहे, न पोड़ी कूड़ हयो आहे, पोड़ी हिन ते इहो इल्ज़ाम हयो आहे, हीअ जेको आहे त बीमार था। हिन वरी पाण छा कयो जो हिकिड़ो सारंगीअ नमूने जो साज़ खईं, उन जूं तारूं मिलाए वरी पाण बि ईअं ॻाइणु लॻी। हिन जो बि आवाज़ु ॾाढो प्यारो, इलाउद्दीन जे कन ते जो आवाज़ु पियो त इलाउद्दीन कनाइण लॻो, दिलि में चई हीअ जो एॾो आवाज़ु पोड़ी जो पई चए त इहा बीमार अथई। ॿिन्ही खे हिन महिल आंदमान थी। हिते छोकिरीअ छा कयो जो दर खां बि ईअं परदो परे कई, परदो परे कयूं, इलाउद्दीन खे ॾिठई, इलाउद्दीन अॻई सुहिणो सेबतो त हुयो, अंदरि टपी आयो, भला पोड़ी मूंखे छा पई चए, हे त ॾिस ॼणो मलाइको आहे। अंदरि जो टपी त वरी इलाउद्दीन जी बि नज़र पइजी वई, इलाउद्दीन जी बि नज़र पइजी वई, इलाउद्दीन बि ॾिठो त ज़बरदस्त सुहिणी आहे, पोड़ी मूंखे छा पई चए। जेॾी महिल ॿई हिक ॿिए जे क़रीब थिया, वेझो थिया, त छोकिरे चयसि त मुंहिंजे वेझो न अचिजांइ, मथां मूंखे तुंहिंजी बीमारी न लॻी वई। छोकिरी चयसि त मूंखे कहिड़ी बीमारी आहे, मूंखे कहिड़ी बीमारी आहे, तूं मुंहिंजे वेझो न अचु, मथां तुंहिंजी न बीमारी मूंखे अचे। छोकिरे चयसि त मूंखे कहिड़ी बीमारी आहे, तोखे कीअं ख़बर पई, न हिक ॿिए खे ॾिठो अथऊं न छा, तोखे कीअं ख़बर पई त मां बीमार आहियां, त मूंखे पोड़ीअ चयो। छोकिरे चयसि मूंखे बि तुंहिंजे नाले पोड़ीअ चयो। अड़े माना हे पोड़ीअ सॼी रांदि कई आहे, हे ॿई सम्झी विया, ॿई सम्झी विया।
रहिया हिकिड़े कमरे में त भला पोड़ी माना असां सां रांदि पई कनि, ॾाढा ॿई ख़ुशि। सुबुह थियो त हिन छोकिरी खे चयो त मूंसां तुंहिंजे पीउ त निकाह जी कई हुई हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि, पर मुंहिंजी दिलि नथी थिए त मां तोखे जेकर तलाक, पर मां बेवस आहियां, छो जो शर्त इहो रखियो। छोकिरीअ चयसि त तोसां कंहिं ॻाल्हायो? चई तुंहिंजे पीउ ॻाल्हायो, शर्त रखियो हुअईं 10,000 दीनार शर्त रखियो हुअईं, जे मां तोखे 10,000 दीनार जे माना तोखे तलाक न ॾींदुसि त 10,000 दीनार मूंखे अदा करणा पवंदा ऐं काज़ी उन जो शाहिदा मूंखे क़ैद कंदा। हाणे मूं वटि 10,000 दीनार छा, पर हिकिड़ो दरहम बि मूं वटि कोन्हे, अधु दरहम बि मूं वटि कोन्हे। छोकिरी चएसि हाणे मुंहिंजी बि दिलि कान थी चए त मां तोखे छॾियां, मुंहिंजी बि दिलि कान थी चए। छोकिरी चएसि त ठीकु आहे, हाणे हीअं था कयूं, परेशान न थी। छोकिरी हिनखे 100 दीनार आणे ॾिनी। छोकिरी चएसि मूं वटि फ़िलहालु इहे, मूं वटि वधीक हुजनि हा त मां तोखे उहे बि ॾियां, हाणे हे वटि मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मुंहिंजो पीउ पंहिंजे भाइटे खे ॾाढो चाहींदो आहे, माना जेको मुंहिंजो सौटु आहे, पंहिंजो समूरी मिल्कियत बाबे उन जे हवाले करे छॾी। एतिरे क़दुरु जो मुंहिंजा ॻठा जेके आहिनि न बाबे, उहे बि उन वटि रखाए छॾिया, माना मूं वटि कुझु कोन्हे को, फ़िलहालु मूं वटि इहे। हाणे ठीकु आहे, तोसां निकाह जी ॿोली थियल अथनि, हाणे सुभाणे काज़ीअ जो माण्हू तो वटि ईंदो, काज़ी तोखे चवंदो, मुंहिंजो पीउ बि तोखे चवंदो त ॾे हिनखे तलाक। तूं उन्हनि खे चइजांइ त भाई कहिड़े मज़हब में जाइज़ आहे त मां राति जो निकाह कयां सुबुह जो तलाक ॾियां, ईअं थींदो आहे। पोइ तूं हाणे हीअं कजांइ जो काज़ीअ जो हथु पकिड़े उन खे ॾिजांइ हथ खे चुमी, काज़ीअ जो हथु पकिड़े हथ खे ॾिजांइ चुमी, पोइ 100 दीनार थी, इन्हनि मां कुझु दीनार लिकाए ॾिजांइ काज़ीअ जे हथ, ऐं ॿिया जेके गवाह आहिनि उन्हनि जा बि हथ चुमी 10-10 दीनार उन्हनि खे ॾिजांइ। जीअं ॾींदे आहिनि उहो सभु सम्झी वेंदा, पोइ उहो वठंदा तुंहिंजो पासो। हो जे तोखे चवनि त भाउ तूं तलाक छो नथो ॾीं, शर्त हुयो, तूं चईं त भाउ मूं वटि तोखे चवंदा त तूं तलाक छो नथो ॾीं, तलाक ॾींदे त तोखे इहो 1000 दीनार बि मिलंदा, खचर बि मिलंदो, 1000 दीनार जी पोशाक बि तोखे मिलंदी, तूं तलाक छो नथो ॾीं? जॾहिं तूं ॻाल्हायो हुयो त तलाक छो नथो ॾीं? तोखे चवंदा त तूं चइजांइ त भाउ मुंहिंजे वेझो, मुंहिंजे नज़र में हिन जे, मुंहिंजी हिन घरवारीअ जे हिकु वार जी क़ीमत 1000 दीनार, मां इहो 1000 दीनार छा कंदुसि, मां हिनखे तलाक न ॾींदुसि, मूंखे न तव्हांजा कपिड़ा खपनि, न मूंखे तव्हांजा पैसा खपनि, न मूंखे तव्हांजा खच्चर खपनि। काज़ी चई त भाउ भला ठीकु आहे, जेकॾहिं न आहे त पोइ तलाक नथो ॾीं त 10,000 दीनार ॾे, तूं चइजांइ मां सुञो आहियां, मूं वटि त टको बि हिन महिल कोन्हे। पोइ इहो आहे तूं जेको हुननि खे ॾींदे न लिक में, उन जे करे काज़ी ऐं ॿिया तोसां नरमीअ सां पेश ईंदा, तोखे फ़िलहालु कुझु विथी मिली वेंदी, पोइ वरी ॾिसूं था त छा थो थिए। हे अञा इहो ई पाण में ॻाल्हियूं वेठा पिया कनि त काज़ीअ जो माण्हू अची दर ते पहुतो, काज़ीअ जो माण्हू अची दर ते पहुतो, इलाउद्दीन वियो ॿाहिरि। हे जो ॿाहिरि वियो त हुन चयसि त भाउ तोखे तुंहिंजो सहुरो पियो थो सॾे, हल। इलाउद्दीन छा कयो जो हुनजो पैसा ॾिना त 5 दीनार हुनखे ॾिनई हथ में, हुनखे चईं त भाई कहिड़ी शरीयत में जाइज़ आहे त मां राति जो निकाह कयां सुबुह जो तलाक ॾियां। हुन बि चयसि हा बराबरि, इहो जाइज़ त कोन्हे, अदा सही आहे, जेकॾहिं चवंदे त मां तुंहिंजे पारां वकालत बि कंदुसि। विया काज़ी वटि,
काज़ी चयसि भाउ तूं छो नथो हिनखे तलाक ॾेई, जेको शर्त आहे उन शर्त में तूं ॿधल आहे, तलाक ॾे त तोखे हे ॾींदा, तलाक नथो ॾीं त 10,000 दीनार ॾे। इलाउद्दीन अॻिते वधी काज़ीअ जो हथु पकिड़े हुनखे ॾिनी चुमी, 50 दीनार काज़ीअ जे हथ में रखी। काज़ीअ खे बि इहो चई त काज़ी साहिब भई कहिड़े मज़हब में जाइज़ आहे त राति जो शादी कयां, सुबुह जो ज़बरदस्ती मूंखां तलाक वठराए। काज़ी चयसि भाउ मुस्लमान जे मज़हब में ज़ोरी तलाक जाइज़ न आहे, ज़बरदस्ती जी तलाक जाइज़ न आहे। छोकिरी जो पीउ बि ॿुधे पियो, उन चए भाउ हे तलाक नथो ॾे त पोइ 10,000 दीनार ॾे। निकाह में इहो शर्त हुयो, तलाक न ॾींदो त 10,000 दीनार ॾींदो। इलाउद्दीन चए त भाउ मां हा सुञो, तोखे ख़बर आहे मूं वटि टको बि कोन्हे को, शर्त तुंहिंजो आहे 10,000 दीनार ॾे, पोइ ठीकु आहे भला मूंखे 2-3 ॾींहं मोहलत ॾे, 2-3 ॾींहं मोहलत ॾे। काज़ी चए त भाउ ठीकु आहे तोखे 10 ॾींहं मोहलत था ॾियूं। हिन जो काज़ीअ खे रिश्वत ॾिनी त काज़ी ॼण थोरो नरम थी। काज़ी चयसि बाबा ठीकु आहे तोखे 10 ॾींहं मोहलत था ॾियूं, तूं 10 ॾींहंनि में बंदोबस्तु कर। सभु थिया इन ते राज़ी। हाणे शर्त वञी इहो बीठो त 10 ॾींहंनि खां पोइ या त हे 10,000 दीनार ॾींदो या ॾींदो तलाक। हाणे माना 10 ॾींहं हिनखे विथी मिली पई। इलाउद्दीन उतां थियो, बाज़ारि वियो, उतां ज़ाल जो हिनखे 100 दीनार ॾिना, उतां हिनखे जेके बचिया त उन मां कुझु खाधे पीते जो सामान बि न वरितो। आयो घर, अची ज़ाल सां सॼी ॻाल्हि। ज़ाल हिन जी उथी खाधो तयारु कयईं, दस्तरखान विछो, ॿिन्ही वेही खाधो। इलाउद्दीन खाइण खां पोइ ज़ाल खे चयो त फरमाइश कयईंसि राग जी त मूंखे ॿुधाए। छोकिरी साज़ खणी अहिड़ो दर्दीलो ॻायो जो इलाउद्दीन बि सफ़ा ई अखियुनि में पाणी अची वियुसि। हे इन ई कचहरीअ में वेठा हुजनि, राग रंग जी कचहरी में वेठा हुजनि त वरी दर कड़के। छोकिरी हिनखे चयो त ॾिस दर ते केरु आहे। इलाउद्दीन जो उथियो दर ते, दर जो वञी खोले ॾिसे त 4 दरवेश बीठा, 4 दरवेश बीठा। न ॼाण न सुञाण, सुञाणप बि कान। अबा केरु आहियो, कीअं आया हो? हुननि चयसि त भाउ असां परदेसी आहियूं, दरवेश आहियूं, फ़क़ीर आहियूं, असांजे रूह जी ग़िज़ा आहे ॻाइणु। हितां टपियासीं, ईअं कन ते आवाज़ु आयो ॻाइण जो, ॾाढो असांखे वणियो। जीअं असां ते महिरबानी करी त अॼु राति असांखे तूं पाण वटि रहाए, सुबुह जो असां हलिया वेंदासीं। दुआ था घुरूं त अलाह साईं तोखे उन नेकीअ जो बदिलो ॾे। असांखे यार ॻाइण सां ॾाढो ईअं सम्झो इश्क़ु आहे। इलाउद्दीन चयो त तरसो, हिननि खे बीहारे इलाउद्दीन आयो अंदरि, अची ज़ाल सां सॼी ॻाल्हि कई। ज़ाल चयसि त ठीकु आहे हिननि खे अंदरि वठी आ। इलाउद्दीन हिननि खे अंदरि वठी आयो, विहारीनि, खाधो जेको तयारु थियल हो हिननि जे अॻियां खणी आयो, पर हुननि खाधो न। हुननि चयो त असांजी ग़िज़ा हीअ न आहे, असांजी ग़िज़ा इहा आहे त दिलि सां अलाह खे यादि कयूं ऐं कननि सां गीत ॿुधूं। ॿुधाए सही त असां हितां टपिया पिए वियासीं, असांखे ॾाढो सुठड़ो आवाज़ु कननि ते आयो, पर हिते दर ते आयासीं त आवाज़ु बंदि थी वियो। ख़बर न आहे त केरु पियो ॻाए। हिन चयो त मुंहिंजी घरवारी उहा पई ॻाए। हाणे जो फ़क़ीर बि हिन सां वेठा राति बि रहनि पिया, हिन उन्हनि सां सॼो पंहिंजो अहवालु कयो, पंहिंजी शादीअ वारो इहो सॼो अहवालु कयो कि हाणे असांजो मसइलो वञी हिते बीठो आहे। मुंहिंजे सहुरे 10,000 दीनार महर रखियो आहे, 10 ॾींहंनि जी काज़ीअ मूंखे मोहलत ॾिनी आहे। मुंझी पियो आहियां, छा कयां, ग़रीब आहियां, 10 ॾींहंनि में 10,000 दीनार किथां आणींदुसि। ज़ाल खे बि छॾे नथो सघां, ज़ाल बि मूंखे छॾे नथी सघे, ॾाढो इन में मुंझी पियो। तव्हां दरवेश आहियो तॾहिं तव्हांजे अॻियां इहा ॻाल्हि कढियमि, दुनिया रुलिया आहियो।
हिकिड़े दरवेश चयसि त ॻणती न कर, को फ़िकिर न कर, मुंहिंजे हेठां 40 दरवेश आहिनि, मां जेकॾहिं उन्हनि खे ईअं मुंहिंजे चवण जी देरि आहे, 10,000 दीनार त को मसइलो ई कोन्हे, उहे तोखे मिली वेंदा, तूं पंहिंजे सहुरे खे ॾिजे। पर हाणे हीअं कर, छॾ इन ॿियनि ॻाल्हियुनि खे, इन छोकिरी खे चयो त असांखे कुझु ॿुधाए, पंहिंजे ज़ाल खे चयो त असांखे कुझु ॿुधाए। इहे जेके 4 दरवेश जे रूप में आया हुआ, इहे दरवेश न हुआ। हिकिड़ो ख़ुदि ख़लीफ़ो हारून रशीद हुयो, ॿियो ख़लीफ़े जो वज़ीर जाफ़र बर्मकी हो, टियों हुउसि अबू नवास हसन ऐं मसरूर जलाद। दरवेश जे रूप में आया, पर दरवेश न। ख़लीफ़े जी महल में दिलि पई घबराए, ॼण मायूसी हुयसि। वज़ीर खे चई त जाफ़र हल त शहर जो सैर कई, मज़ो नथो अचे मूंखे। दरवेशनि जो लिबास पातुनि, शहर में घुमंदे घुमंदे हितां जो टपिया, कननि ते ॻाइण जो आवाज़ आहिनि त ईअं दिलि में थियुनि त भला पुछा कयूं त हिन घर में रही केरु थो। फ़क़ीरनि जा लिबास पातल आहिनि, अंदरि आया। सॼी राति हिननि जी ईअं कचहरी हली, ॻाइण वॼाइण में कचहरी। सुबुह थियो, ख़लीफ़े 100 दीनार मुसले जे हेठां रखिया। 100 दीनार मुसले जे हेठां रखे, पाण सां गॾु जेके 3 दरवेश हुयसि, दरवेशनि जे रूप में 4 ई उथिया, हिननि खां मोकिलाए रवाना थिया। अब हाणे असांखे इजाज़त ॾियो, अलाह ख़ुशि कंदो, असांखे राति रहायव, हाणे असां वञूं, परदेसी आहियूं, हाणे वञूं। हिननि जे वञण खां पोइ छोकिरीअ जो सफ़ाई कई, मुसलो जो कई त उन जे हेठां 100 दीनार 100 दीनार जो ॾिठई, मुड़ुस खे सॾे चई त अचे 100 दीनार किला आया जे मुसले जे हेठां पिया। लॻे थो त इहे दरवेशनि जा रहिजी विया आहिनि, दरवेश हिते रखी विया। हाणे दरवेशनि जी बि ख़बर न आहे त अलाए केरु हुया, परदेसी हुया, इहे निकिरी विया हूंदा, का ख़बर न आहे। हल भला हाणे असांजो इहो नसीब। इलादीन पैसो त हुयुसि कोन, इहे 100 दीनार जो थिया, वरी ॿियो शहर जे खाधे पीते जो सामान, ज़रूरत जो जेको सामान हुयुसि वठी आया। शाम थी, इहे वेठा हुजनि पाण में, ॿई ज़ाल मुड़ुस पिया ॻाल्हियूं कनि। हिन ज़ाल खे चयो त मूंखे फ़क़ीर जो पियो चवे, फ़क़ीर जो पियो चए त मुंहिंजे हेठां 40 दरवेश आहिनि, मुंहिंजे चवण जी देरि आहे, 10,000 दीनार त को मसइलो ई कोन्हे, तूं परेशान न थी। फ़क़ीर विया भला काॾे, 10,000 दीनार बि कोन आंदनि, पर बसि फ़क़ीर हुया, बसि मिड़ई फ़क़ीरनि वारियूं ॻाल्हियूं। इहे पाण में वेठा पिया ॻाल्हियूं कनि त वरी दरवाज़े ते खड़को थियो। छोकिरी चयसि त मता हुया आया हुजनि, उथ दरवाज़ो खोल। हिन जो वरी दरवाज़ो खोलियो, ॾिसे थो साॻा 4 ई। हे बि हुयो इंतज़ार में, हिननि खे वठी आयो। हिन जीअं अंदरि आया त हिन पहिरियों ई पुछियुनि त ॾियो फ़क़ीर ख़बर, कल्ह जो तव्हां मूंसां वाइदो कयो 10,000 दीनार जो, ॾियो ख़बर मुंहिंजे कम जो छा थियो। हुननि चयसि वाह अञा कोन थिया आहिनि, पर ॻणती न कर, अलाह कंदो त सुभाणे ताईं तुंहिंजो कमु थी वेंदो। अञा थिया कोन्हनि, बाक़ी अलाह कंदो सुभाणे ताईं तुंहिंजो कमु थी। हाणे हीअं करे परेशान न थी, तो अलाह कंदो तुंहिंजो सुभाणे ताईं कमु थी वेंदो। पंहिंजे ज़ाल खे चयो त इहो असांखे राग ॿुधाए। वरी चई छोकिरी साज़ खणी राग ॻाइणु शुरू कयो। राग वरी अहिड़ो जो सख़्तु खां सख़्तु, पथर बि नरम थी वञे। सॼी राति वरी कचहरी में हिननि गुज़ारी। सुबुह थियो, सोझरो थियो, ख़लीफ़े वरी 100 दीनार मुसले जे हेठां रखिया।
4 ॼणा वरी हिननि खां मोकिलाए विया। सफ़ाई कयनि, वरी साॻा 100 दीनार निकिता। ईअं नवरातियूं हिननि वटि ख़लीफ़ो चइनि दरवेशनि जे रूप में पंहिंजी चइनी साथियुनि सां गॾु हिननि वटि अची रोज़ 100 दीनार रखी। 9 ॾींहं ख़लीफ़ो हिननि वटि। ख़लीफ़ो ईअं कयो, हीअ पुछेसि त मुंहिंजे पैसनि जो छा थियो, जी अॼु न, सुभाणे अलाह कंदो थी। हा, अॼु थियो 10 ॾींहं। हाणे हिन जो बि वाइदो थियलु हो, काज़ी हिनखे विथी ॾिनी 10 ॾींहंनि जी। अॼु 10 ॾींहं 10,000 दीनार हिनखे ॾियणा हुआ। हे बि इंतज़ार में त अॼु ईंदो, अॼु फ़क़ीर ईंदा। इंतज़ारु कंदे कंदे पर फ़क़ीर कोन आयो। जेके रोज़ अचण वारा, अॼु 10 ॾींहं ते उहे फ़क़ीर कोन आया। हे इंतज़ार में होॾां ख़लीफ़े पंहिंजे महल में हिकिड़े सौदागर खे घुरायो। उन खे चई त मूंखे 50 गठड़ियूं मिस्र जो कपिड़ो, मिस्र मुल्क जो कपिड़ो खपे, 50 गठड़ी, ऐं हर गठड़ी 1000 दीनार जी हुजे, ऐं उहो 1000 दीनार क़ीमत हर हिकु गठड़ी ते लिखियल हुजे। हिकिड़ो हबशी गुलाम बि ॾे। ख़लीफ़े जो हुकुम थियो, सौदागर वियो सो 50 गठड़ियूं मिस्र जे कपिड़े जूं, पर हिकु 1000 दीनार जी गठड़ी, उन्हनि जी क़ीमत लिखियल हबशी कारे गुलाम सां गॾु सभु शयूं अची ख़लीफ़े जे अॻियां पेश कई। ख़लीफ़े ने गुलाम खे हिकु लोटो ॾिनो, ॿिया सूखड़ी तोहफ़ा ऐं 50 गठड़ी। उहे गुलाम जे हवाले करे इलाउद्दीन जो पीउ जेको हुयो मिस्र जो मलक तजार शमसदीन, उन ॾे हिकिड़ो ख़त लिखे। गुलाम खे चई त फिलाणे महले में वञ जिथे मलक तजार जो घर आहे बगदाद में, ऐं पुछा कर त मुंहिंजो आका इलाउद्दीन किथे रहंदो आहे। हे सामान बि सॼो ओॾे खणी वञ। गुलाम इहे गठड़ियूं कपिड़नि जूं, उहे तोहफ़ा, उहे खणी ऐं निकितो इलाउद्दीन ॾे। हाणे साईं 10 ॾींहं विथी हिनखे मिली वई। हेॾा हिन जो जेको सौटु हुयो, पिणस खे बि मज़ो न पियो अचे, सौटरनि खे बि मज़ो न पियो अचे। हुनखे त आसरो ॾिनो त बसि हिकिड़ी राति रुगो, 10 ॾींहं थी विया। वियो छोकिरीअ जे पीउ ॾे, पंहिंजे सहुरे ॾे, चईंसि अॼु 10 ॾींहं थी विया आहिनि, हल हल इलाउद्दीन ॾे, चईंसि तलाक ॾे। हे बि हिन इंतज़ार में ॾींहं पिया ॻणनि त काज़ीअ विथी ॾिनी आहे 10 ॾींहंनि जी। नेठे 2 बजे इलाउद्दीन चवनि त हल त हलूं इलाउद्दीन ॾे। हे जेॾी महिल उते पहुता, जीअं पहुता त ॾिसनि त घर जे ॿाहिरां 50 खच्चर बीठा जेके ख़लीफ़े मोकिलिया। 50 खच्चर ऐं उन्हनि ते 50 कपिड़नि जूं ॻंढड़ियूं पयूं। हिकिड़ो गुलाम आहे, उहो खच्चर ते चढ़ियल आहे, उते बीठो आहे। हे बि उते अची पहुता, पुछियो हिन खां त हे कंहिंजो सामान आहे, कंहिंजो माल आहे। गुलाम चयो त हे मुंहिंजो आका इलाउद्दीन जेको आहे, हे उन जो सामान आहे। उनजे पीउ हुनखे सौदागरी जो माल ॾेई बगदाद मोकिलियो हो। रस्ते में धाड़ेलनि हुन खां फुरियो,
सो इहा ख़बर जेॾी महिल जो न हुनजे पीउ खे पई त उन ही सामान ऐं माल मूंखे ॾेई मोकिलियो आहे। 50,000 दीनार जो सामान ऐं ॿिया तोहफ़ा वग़ैरह जेके उहे ॾिना। हिते छोकिरी जे पीउ जी वाच गिग वहणु लॻसि। हिन खे चई त उहो त मुंहिंजो न्याणो आहे, उहो त मुंहिंजो न्याणो आहे, हल मां तोखे हुनजे घर थो वठी हलां। हेॾां इलाउद्दीन, उनखे बि ख़बर हुजे कान। इलाउद्दीन वीचारो परेशान, त अॼु बणा 10 ॾींहं थी वियो, दरवेश बि कोन आया, पैसा बि कोन थिया, हाणे काज़ी विथी बि ॾिनी, हाणे छा थींदो? हे वीचारो घर में मायूस लॻो वेठो हुजे। ईअं मायूस लॻो वेठो हुजे त दर खड़कियो। दर खड़कियो त हिन ज़ाल खे चयो त बसि लॻे थो त तुंहिंजो पीउ काज़ीअ ॾे वियो हूंदो, काज़ी हूंदो या काज़ीअ जो को माण्हू आयो हूंदो। छा कयां हाणे, तूं ॿुधाए त मां छा कयां? ज़ाल चयसि उथ ॾिस त सही, वञी ॾिस त सही। इलाउद्दीन वीचारो पेर बि कोन पियो खॼेसि, पेर बि ॼण ईअं सम्झ त मण जा थी वियसि, हलण ई कोन पियो थिएसि। नेठि आस्ते आस्ते अची ऐं दर ते पहुतो, दर खोले। दर जो खोले ॾिसे त हिन जो सहुरो बीठो आहे। हे जीअं अॻिते थियो त हो जेको ग़ुलाम खचर ते हो, उहो हिन खे ॾिसी खचर तां लथो, हिन जा हथ पकिड़े हिन जे हथनि खे चुमी ॾिनई। हिन पुछियोसि त छा आहे? ग़ुलाम चयसि त मां पंहिंजे आका इलाउद्दीन जो ग़ुलाम आहियां, जेको मिस्र जे मुल्क मलक तजार शमसदीन जो पुटु आहे। उन जे पीउ ही अमानत ॾेई मूंखे मोकिलियो। ख़त इलाउद्दीन जे हवाले कई, हुन पढ़ियो। उन में लिखियलु हुजे त वाह, ही ख़त शमसदीन जे तरफ़ां आहे, उन जे पंहिंजे पुट जे नाले। पुट, मूंखे ख़बर पई त तुंहिंजा साथी जेके हुया उहे वीचारा मारिजी विया, तुंहिंजो माल मिल्कियत जेको हुयो सो धाड़े फुरे विया। उन जे लाइ मां तोखे 50 मिस्री थान कपिड़नि जा हिकु भलो जोड़ो कपिड़नि जो ऐं तोहफ़ा तोॾे मोकिलियां थो, तूं ॻणती न कर। पुट, मुंहिंजी मिल्कियत कंहिंजे लाइ आहे? मुंहिंजी मिल्कियत सॼी तो ते क़ुर्बान आहे, तूं ॻणती न कर। तुंहिंजी माउ ऐं ॿिया घर वारा जेके बि आहिनि सभु सही सलामत आहिनि, सभु ख़ुशि आहिनि, तूं उन्हनि जी ॻणती न कर, सभु तोखे सलामत हुजनि। ऐं अबा मूंखे ख़बर पई आहे, त तुंहिंजो जेको आहे त निकाह थियो आहे उते ज़ुबैदा नाले छोकिरीअ सां 50,000 दीनार ते। सो इहे 50,000 दीनार मां पंहिंजे ग़ुलाम जे हथारूं तोॾे मोकिलियाई। इलाउद्दीन जो ख़त पढ़ियो, हे माल जो ॾिठई त इलाउद्दीन खां त ॻणतियूं ॻाराणा सभु ख़तमु थी विया। 10,000 लाइ परेशान हो, 50,000 रोक, 50,000 जो सामान। इलाउद्दीन ॾाढो ख़ुशि थियो, तकड़ में भॻो वञी घरवारी सां ॻाल्हि कई। सहुरे जो बि हिन महिल रंग मट थी वियो। सहुरे बि ॾिठो त भणा ही त का वॾी आसामी आहे। ख़बर पियसि मलक तजार शमसदीन जो पुटु आहे, ही त वॾी मिल्कियत वारो आहे। सहुरो बि हिन महिल ॼण कुझु थधो थी। इलाउद्दीन पंहिंजे सहुरे खे चयो त भाई 50,000 दीनार वठि। 10,000 दीनार ते ॿोली पर अचे 50,000 दीनार वठि मार। हाणे इन 50,000 दीनार मां वञी कर तूं धंधो। हुन चयसि त न, मां न वठंदुसि, मूंखे न ख़बर। हिते हिन जो सहुरे जो ॾिठी हिन जी ताक़त, मतिलबु इज़त लहे ऐं ख़बर पियसि त हीअ त का वॾी शइ आहे। चई त न बाना, मां तोखां पैसा न वठंदुसि। चई बाबो ॿाहिरि, चई तूं वञी पंहिंजी ज़ाल सां ॻाल्हि कर, उहा जेको फ़ैसिलो करे। सॼो सामान अंदरि आंदुनि घर।
सहुरो बि हिन सां गॾु हलियो अंदरि। ज़ुबैदा पीउ खां पुछियो त भाई सामान कंहिंजो आहे? चई भाउ तोखे ख़बर न आहे, हे तुंहिंजे मुड़ुस जो आहे। हिन जो पीउ जेको आहे सो वॾो मलक तजार आहे, बादशाह आहे तजारनि जो। हिन पंहिंजे उन खे जो ख़बर पई आहे त उन मोकिलियो आहे हिन ॾे, इन खां जेका फुर्ती 50,000 रोक मोकिलिया अथईंसि, ही वॾा तोहफ़ा। सो अब हाणे तुंहिंजी आहे मर्ज़ी, महर लाइ जीअं तूं चवीं। इलाउद्दीन उथियो, वरी बि पैसा खणी ऐं हिनखे चईं त अचे पैसा वठि महाराज। हो सौटनि बि गॾु हिननि सां आयो हो। उन जो हिते रुख ई ॿियो ॾिठो। उन चाचे खे चयो त चाचा तूं इलाउद्दीन खे चयो न त मुंहिंजी ज़ाल खे तलाक ॾे। चईंसि न, ॿोली जो ई चईंसि न त तलाक ॾे। हिन चयो भाउ मां न चवंदोमांसि, हाणे इलाउद्दीन जी मर्ज़ी, हाणे इलाउद्दीन जी मर्ज़ी। हिते छोरो बि रुख सम्झी वियो त हाणे चाचे बि कांटो मटियो आहे, कावड़ में उथी हले वियो, वञी घर पहुतो, खाइण पीअण छॾे ॾिनई, बीमार थियो, बीमारीअ में ई पूरो थी वियो। इलाउद्दीन ज़ाल खे चयो त ॻाल्हि त ॿुध, हे जेके दरवेश असां ॾे आया 9 ॾींहं केॾा कूड़ा, केॾा कूड़ा। मूंखे चवनि त तूं परेशान न थी, ओ 10 ॾींहं ॿुधायो मान 10 ॾींहं मूंखे ॾियणा आहिनि त 9 ॾींहं आया, 10 ॾींहं आया ई कोन। कीअं मूंसां कूड़ो वाइदो कयो, पंहिंजो वाइदो बि पूरो न कयो। इहो त सुठो थियो जो बाबे कयो, न त मां त केॾो बुछड़ो थियां, फ़क़ीर थी मूंसां कूड़नी आहे। ज़ाल चयसि त तूं मलक तजार जो पुटु आहीं, पर यादि कर पंहिंजा इहे ॾींहं त हिकिड़ो दरहम बि तो वटि कोन हो। हू त वीचारा फ़क़ीर, छो थो तूं नंढे कावड़ जी। हिन चयो त न बसि हाणे इहे ईंदा न त मां हिननि खे अचनि ई न ॾींदुसि। छोकिरीअ चयसि त न ईअं न चयो, इन्हनि जे अचण सां ई भलाई थी अथई, ऐं तोखां विसरी वियो 100 दीनार रोज़ रखी वेंदा हुई, तंहिंजे करे बेवकूफ़ न थी, पैसो आयो थी त तकबर न कर, जे अचनि त उन्हनि खे इज़त सां आणे। राति थी, हे वेठा हुजनि, इलाउद्दीन ज़ाल खे वरी बि चयो त मूंखे को राग ॿुधाए। ऐं घड़ी कान गुज़री त दर खड़कियो। छोकिरीअ चयसि दर थो खड़के, ॾिस केरु आहे। हे जो उथियो वञी दर खोले ॾिसे त उहे साॻा 4 दरवेश। उन्हनि खे ॾिसी चई त मरहबा मरहबा, हे कूड़ऊ, मूंसां कूड़ हयव, अचो अंदरि, अंदरि अचो। हिननि खे अंदरि वठी आयो, हिननि खे वेहारे दस्तरखान विछाई, दस्तरखान जो विछाए हिननि जे अॻियां रखियईं त अॼु हिननि बाक़ाइदे खाधो। खाई कनि ड्र, हिन खे चवनि यार इलाउद्दीन असांखे पाण तुंहिंजी ॾाढी ॻणती हुई, सॼो असांजो ख़्यालु तोॾे हो त अलाए तुंहिंजे सहुरे तोसां छा कयो। हिन चयो त बसि अदा हाणे तव्हां त मूंसां हणी वियो कूड़, बाक़ी जेतिरो न मां रब खां घुरां पियो, रब त मूंखे उन खां वधीक ॾेई छॾियो। हिननि चयसि यार असां बि वॾी कोशिशि कईसीं, असां बि ईअं पिया चऊं त अलाह करे त तुंहिंजो कमु थिए, पर यार असां अची न सघियासीं, असां वॾा वस कयासीं, पर असांखां कमु न थी सघियो, इन जे करे तो वटि न अची सघियासीं। इलाउद्दीन चयो त बसि भला तव्हां न कयो त अलाह मूंखे कोन छॾियो। मुंहिंजे पीउ मूं ॾे 50,000 दीनार, केश 50 थान कपिड़े जा, हर हिक ते 1000 दीनार त उनजी क़ीमत लिखियलु आहे, कपिड़ा सोन ॻह गठा अलाए छा छा बाबे मूं ॾे मोकिलिया आहिनि।
सो उहे जो आया आहिनि त हाणे मुंहिंजो सहुरो बि ख़ुशि थी वियो आहे। वॾी ॻाल्हि मुंहिंजी ज़ाल बि मूं मां राज़ी आहे। बसि अलाह जा लख लख शुक्र आहे, अलाह जा लख लख शुक्र आहिनि। तलाक वारो बि फ़िलहालु मतिलबु मुंहिंजो मसइलो हल थी वियो। हाणे सहुरो बि मूं मां राज़ी आहे, ज़ाल बि मूं मां राज़ी आहे। रब जो शुक्र। हाणे हिन मज़ेदार ऐं दिलचस्प किसे जो बक़ाया हिसो इंशाअल्लाह सुभाणे।